हुक्म क्यों ए बंदो हाजिर है जाबिर हमरा अगन कर बाबा सही तहां जे इतला हमरा हथियार लगा पिया तुझा तो समझी तुझे न ॾाढा सा सावल खान जो सिर को दे दिया चुकंदो न बाबा साईं न हाणे ही सर करे तो पर तुझे इसको नहीं छुकी न कुछ सवाल तो कल पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में सभी प्री पैन के खुश आमदी दोस्तों रिव्यू करण वारा आयूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा जंहिंमें हाणे चाकर खान के अञा भड़काईंदो इहो भावल ऐं शैतानगिरियूं कंदो सावल जे ख़िलाफ़ तो उन जा माण्हू अॻे तयारु हुया जॾहिं असां होॾे वियासीं नेठ चाकर सावल खे खणाए ईंदो आहे उन खे वण सां ॿधी छॾींदो आहे कुटको बि ईंदो आहे चवंदो आहे रावल मुंहिंजे भाउ खे तूं ई ज़हर ॾिनो आहे तुंहिंजो ई कमु आहे तूं ई मुंहिंजो हिकिड़ो दुश्मन आहे हू इहे ॻाल्हि कंदो त इहो कमु मूं नाहे कयो बहरहाल मां तुंहिंजे अॻियां ज़ोर ज़बरदस्ती झुकंदुसि कोन जेतिरो ज़ोर लॻाइणो थी लॻाए वठि हिते चाकर खान चवंदो तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि में मां न ईंदुसि तूं जेको होशियारी वारियूं ॻाल्हियूं करींदो चालबाज़ियूं बहरहाल इहो तोखे मञिणो पवंदो त तूं इहो कमु कयो आहे मुंहिंजा भाइर सौट बि ॿधी छॾींदो आहे ऐं चाकर खान सावल सां गॾु उहे बि ॿधा पिया हूंदा आहिनि ऐं इन्हनि जे विच में इहा गुफ़्तगू हलंदी रहंदी आहे हाणे इन जी दुश्मनी खे अञा भड़काइण जे लाइ उहो जेको टुंडो आहे टुंडो अञा कमु वधाईंदो ऐं इन्हनि जो झड़ो अञा जेको आहे न मचाईंदो त हीअ अञा वेड़ी तबाह बर्बादु थी वञनि चवंदा आहिनि टुंडे मंडे जी रगूं ई हिकु वधीक हूंदी आहे दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।